कुछ एडी सरल असांजी शास्त्रनि जी ॻाल्हियूं कि जीवन भर असांखे व्यवहार में वे कम ईंदियूं कि पतीअ सां गॾु वेहण जी जगह पत्नीअ जी खबे तरफ़ हूंदी अथव, बाएं तरफ़। राम जी जेॾीमहिल ॿेड़ीअ में चढ़नि था न त पहिरियों सीता जी खे था चाढ़नि, पाण पोइ था चढ़नि। यह व्यवहार कुशलता। कई बार त पति महोदय चढ़ी वेंदा आहिनि, धर्म पत्नी रहिजी वेंदी आहे। ये सब सीख असांखे रामायण में मिले थी। चओ हरे राम हरे कृष्ण। ये पति जा फर्ज ॿुधो भाई। कोई भी शुभ कर्म आ, धर्म जो कम आ, वो पत्नी सां गॾु कयो। भगवान जो सत्संग, भगवान की आरती, भगवान की कथा, यज्ञ हवन आदि आदि। कॾहिं भी भुली करे भी पतीअ खे पत्नी जे मथां हथ न खणणु खपे। इहो अपराध चयो वियो आहे पतीअ जे लाइ। ॿियो गुण ॿुधो हर पतीअ जे लाइ। कॾहिं भी पंहिंजे ज़ाल जे पेके वारनि जे लाइ, मायके वारनि जे लाइ, यानी जेके ससुर साहब आहिनि, सासू माता आहे, उन्हनि जे लाइ कॾहिं भी अपशब्द भी न ॻाल्हाए। अक्सर लड़ाई झगड़ो थींदो आहे त ज़ाल मुड़ुस होश खोए वठंदा आहिनि, कुछ भी ॻाल्हाईंदा आहिनि। ओॾी महिल तव्हांखे ॾाढी संयम जी ज़रूरत आहे। ऐं ईअं भी न आहे कि हिकु पार्टी ॻाल्हाए थी त ॿी भी ॻाल्हाए। मान लो पति पत्नीअ में हिकिड़ो अगरि ग़लति शब्द भी इस्तेमालु करे थो त ॿियो सावधान हुजे। अगरि हिकिड़ो खॾ में किरी पए त ॿियो भी किरे छा? छो जो क्रोध में असांजी बुद्धि हली वेंदी आहे। जंहिं दरवाजे खां गुस्सो ईंदो आहे न, असांजी बुद्धि उन दरीअ खां टपो ॾेई हली वेंदी आहे। इन करे क्रोध अचे त वधीक असांखे धीरज जी ज़रूरत आहे। चओ हरे राम हरे कृष्ण। ॿियो गुण ॿुधो भाई पति महोदय जो। कॾहिं भी कंहिं भी तरह जो कोई नशो न करे। जंहिं नशो कयो उहो अकेलो बर्बाद न थींदो, उहो उनजी ज़ाल, उनजा ॿार, उनजो धंधो, उनजो परिवार सब सत्यानाश थी वेंदा। यादि रखिजो, लक्ष्मी माता पहिरियों ई हली वेंदी आहे उतां। ॿियो घर में कॾहिं अभक्ष आहार न खणी अचे, जंहिंसां कंहिं जीव जी हिंसा थिए, उनजी बददुआऊं मिलनि त असांजो जीवन बिगड़ंदो आहे। यादि रखिजो, कंहिं भी तरह जो पति नशो न करे, कंहिं भी तरह जो मांसाहार न वठी अचे ऐं खोटी संगत न करे। मान लो असां खाऊं पीऊं नथा, पर अहिड़नि दोस्तनि सां दोस्ती आहे त हिकु न ॿिए ॾींहुं उनजो असर या उनजा लड़ाई झगड़ा असांजे घर में भी अची वेंदा। इन करे बस एतिरी ॻाल्हियुनि जो अगरि कोई संयम करे ऐं सभिनि खां वॾो कमु करे कि परिवार सां मिली करे भगवान जो सत्संग करे, भक्ति करे, त उन परिवार में सदा सतयुग रहंदो आहे, राम राज रहंदो आहे, सतगुरनि जी कृपा रहंदी आहे। बोलो सियावर रामचंद्र की।